मटियारी का खबर शामिल क्यों पिया। नरेश कुमार जी रिपोर्ट मुताबिक मटियारी जिले के मुख्तलिफ शहरन में मटियारी, अलहद नौसांद, पलीजानी, खेबर हाला, भिटशा, न्यू सईदाबाद में वापारिन फुटी के अग में हथरादू लात करे आबादगारन के फ्रॉन लगा। ईद का पहिरियां फुटी जो रेट 9,500 रुपया हली रहो हो, जेको हाणे 7,200 रुपया ते आहे। फी मन ते 2 किलो कंटो कटौती कई पे वने, जडें त दवाइन भाण जा अग आसमान ते हुअण बावजूद आबादगारन के वडे नुकसान के मुंह ॾिसणो पइजी रहियो आहे। पर जिले इंतजामिया मटियारी तोड़े सिंध हुकूमत आबादगारन जे हिन आम मसले तरफ ध्यान ॾियण लाइ तैयार ही न आहे। ॿिए तरफ़ हितां जे आबादगारन मोहम्मद हसन सीर, इमाम बख्श, चंद्र, गुलाम मुस्तफा ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त हर शइ जा अघ चोट चढ़ियल आहिनि। हितां जे वापारियुनि हिकु हटी क़ाइम करे छॾी आहे। कारखाने वारनि ऐं वापारियुनि जी मिली भगत सां आबादगारन सां ज़ुल्म कयो पियो वञे। हुननि डीसी मटियारी समेत हितां जे चूंडियल नुमाइंदनि ऐं वस वारनि खां मुतालबो कयो आहे त फुटीअ जे सरकारी अघ ते अमल कराए आबादगारन खे परेशानियुनि खां बचायो वञे।